تنگواڼي में गिड स्टेशन जे करमपुर ऐं होसपुर मुंतकिली ख़िलाफ़ शटर बंद हड़ताल करे एहतजाजी रैली कढी वई। बिजली जी हथरादू लोड शेडिंग ऐं ॿ भेरा मंज़ूर थियल गिड स्टेशन जे करमपुर ऐं होसपुर मुंतकिली ख़िलाफ़ शहरी इत्तेहाद पारां कारी किफ़ायतुल्ला खोसो, शरबत नंदवाणी, रहमदुल्ला शारी, रबुरीनो मलिक, आज़म खोसो, सोहराब मलिक, शाहिद मलिक, वकार मलिक, एजाज अहमद ऐं ॿियनि जी अॻवाणी में शहर में शटर बंद हड़ताल कराए रैली कढी वई। रैली के अॻवाननि ख़िताब कंदे जो त वाबरा वारनि सख़्त गर्मी बावजूद शहरी आसपास जी बिजली बंद करे रहवासियुनि खे ॿीणे अज़ाब में विझी छॾियो आहे। हुननि जो त ॿ दफ़ा मंज़ूर थियल गिड स्टेशन करमपुर ऐं होसपुर मुंतकिल कई वई आहे। बिजली ऐं गिड स्टेशन बहाल न थियण ताईं एहतजाज कंदासीं। शटर बंद हड़ताल, अलामती बुख हड़ताल ऐं सेप्को अमलदारनि जे ऑफिसनि जो घेराव कंदासीं। हुननि जो त एसडीओ सेप्को ख़ालिद बाचकाणी, एक्सेंस सेप्को शफ़क़त लाचारी ऐं लाइन सुप्रीडेंट अशरफ बिजाराणी खे हटाए तंगवाणी शहर ऐं आसपास जी बिजली बहाल कई वञे।